नहायती काबिल एहतराम मानवारा भा डॉक्टर जुल्फकार सियाल साहब स्टेज ते वेठल जिमले काबिल एहतराम असां वटि हिकिड़ो रवाज हूंदो आहे त स्टेज ते वेठल सभिनी दोस्तनि जा नाला खणबा ऐं चइबो त इंतिहाई क़ाबिल एहतराम ऐं पोइ चइबो वॾा हाणे साम्हूं वेठल त आउं सम्झां थो जेतिरो मान ऐं मर्तबो स्टेज ते वेठल हिननि दोस्तनि जो आहे ओड़ो ई मान ऐं मर्तबो तव्हां पेंडाल में वेठल सभिनी दोस्तनि जो आहे ऐं ओतिरा ई इज़त भरिया दोस्त ऐं ख़ासि तौर ते स्टेज ते वेठल मुंहिंजी भेण या पेंडाल में वेठल मुंहिंजूं कमिटेड भेनरूं ऐं ख़ासि तौर ते अॼोके हिन महफ़िल जे मोर मुंहिंजे भाउ रियाज़ डायरी जे ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ संदसि भेण हुजे संदसि वनी हुजे ऐं तव्हांखे ख़ुसूसी तौर ते सलाम पेश करियां थो। आउं सम्झां थो त आउं शाहपुर चाकरी हुअण जे नाते तव्हां सभिनी ॿाहिरि आयल स्टेज ते वेठल या पेंडाल में वेठल शाइर ऐं अदीब दोस्तनि खे शाहपुर चाकर अचण ते पिणु ख़ुशि आमदीद चवां थो। मूं तमामु वॾनि इज्तिमाअनि खे ख़िताब कयो आहे ऐं पंहिंजे सूबे खां ॿाहिरि ख़िताब कयो आहे, पर आउं जेतिरी देरि स्टेज ते वेठोसि आउं अंदर में कुड़िस थिए त तव्हांजी शाइरीअ जे हिकु हिकु लफ़्ज़ या तव्हांजे तनक़ीदी पासनि जेतोणीकि किथे मुंहिंजी पार्टी जो नालो कोन हो, जेतोणीकि किथे मुंहिंजो ज़ाती तौर ते नालो कोन हो, पर आउं पंहिंजे उन्हनि फ़र्ज़नि में हिकु अहम फ़र्ज़ सम्झां थो त आउं हिकु इक़्तिदारी पार्टी सां ताल्लुक़ रखां थो। इन करे तव्हांजे तनक़ीदी पासनि खे ख़ुशि आमदीद चवां थो, दिलि में सांडियां थो, वेलकम चवां थो। अञा तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं थियणु खपनि हा, पर तव्हां शायदि रिआयत कई आहे मूंसां। ऐं जॾहिं मूंखे डाइस ते सॾु थियो त आउं पाण खे ईअं सम्झां थो साईं सियाल साहब या यूसुफ सिंधी साहब या डॉक्टर फुल साहब त मूंखे तकरीर करणु न ईंदी। ऐं सेकड़ा बोनो ऐं पितकड़ो सियासी कारकुन आहियां ऐं अॼोकी वेहक में आउं सम्झां थो त मूं में कंहिं सुठी तकरीर करण जो ॾांहुं पैदा थियो। इहो तव्हां सभिनी अदीब दोस्तनि जो मूं ते अहसान ई थोरो आहे। ऐं जॾहिं आउं तव्हां सां मुखातिब आहियां तव्हांजी मौजूदगी में एतिरी सारी अदबी क़यादत जे साम्हूं या संदसि मौजूदगी में ऐं बाशऊर अहले कलम दोस्तनि जी मौजूदगी में त आउं ईअं थो महसूसु कयां त हिकु बस में सीनियर तजुर्बेकार ड्राइवर मौजूदु हुजनि, पर उहे मुसाफ़िरनि जी सूरत में ऐं हिकु ना तजुर्बेकार शख़्स खे उन बस जी ड्राइविंग ते विहारे छॾिजे ऐं चइजे त मंज़िल ते पहुचाइजे। हाणे मुंहिंजी तकरीर जे आख़िरी लफ़्ज़ ताईं अलाह ख़ैर करे साईं तव्हांजो। आउं सम्झां थो त शाइरी या कलम या कदम कंहिं ॾाहे जा ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि त कसम, कदम ऐं कलम संभाले खणिजे। इन करे अॼु खां 35 साल पहिरीं 10 सालनि जी उमिरि में जॾहिं प्राइमरी पास करे हाई स्कूल शाहपुर चाकर में 6वीं क्लास में दाख़िला जे लाइ स्कूल मां रफ कापी खणी ग़ालिबन हाजी मरूम पुनल रिंद जे दुकान तां वठी कापी जॾहिं शाहपुर चाकर जो उन स्कूल जे ग्राउंड ते पहुतुसि ऐं दिलि में ख़्यालु थियो त 5 दर्जे ताईं पाड़े जे ॿारनि ते मुश्तमिल असांजी कंपनी हाणे अलाही कहिड़ा दोस्त ज्वाइन कंदा ऐं जेके पहिरें शख़्स सां मुंहिंजी क्लासरूम में वञण जी जे लाइ मुलाक़ात थी 6 में दाख़िला वठण जी, उन में मूं कोन थे जातो या मूंखे इहा ख़बर कान हुई त जंहिं पहिरें
क्लास फेलो दोस्त का दोस्ती कोन हुई, का वाक़फ़ियत ज़ाती तौर ते कोन हुई, पर जॾहिं ॿिन्हिनि खे ख़बर पई त आउं कंहिंजो पुटु आहियां हू कंहिंजो पुटु आहे त असांजो अबाणो तालुक़ ज़रूरु रहियो आहे। असांजी दोस्तनि खां अॻु में बि असांजो माइटाणो तालुक़ आहे असांजी फैमिली जे दरमियान। त मूंखे ख़बर कोन हुई त ठीकु 35 सालनि खां पोइ हिन ई शहर में उन क्लास फेलो दोस्त जंहिं सिंध लाइ तमामु वॾी ख़िदमत सिंध जो पोरियो पंहिंजो उन कलम जे तवसत सां पूरो कंदो ऐं हिन शहर में वरी उन जे किताब जी महूरत लाइ सिंध जा महा अदीब ऐं नाला ऐं उन्हनि जे दरमियान उन दोस्त जी लिखणी उन दोस्त जे किताब जे करे मूंखे त वेहण नसीब थींदो मूंखे ख़बर कान्हे। आउं फ़ख्रु सम्झां थो त उन दोस्त जो नालो रियाज़ हो, जंहिं 6वीं जमात जो पहिरियों दोस्त हो ऐं पोइ क्लास फेलो हुअण जे नाते आउं इन ॻाल्हि जो एतिराफ़ करियां थो त रियाज़ सुलक्षणो ख़ूबसूरत सांवलो पर ख़ूबसूरत सबाजो ऐं पंहिंजे कोरस जे अंदरि होशियारु शागिर्दनि में हो। ऐं जॾहिं सबक़ु कचो थींदो हो त साईं याकूब दामरा हुजे, साईं मरहूम गुलाम अला हुजण हुजे या साईं अमीर बख्श ॾाहिरी हुजे ऐं अला जन्नत ॾे साईं ख़ुदा ने ॾाहिरी खे जंहिंजो मूं सेनेट में ज़िक्र कयो, पंहिंजे सेनेट जे चेयरमैन खे चयुमि त 9-10 जा ॾींहं यादि था अचनि जॾहिं साईं ख़ुदा रणो पढ़ाईंदो। हाणे सेनेट में रज़ा रब्बानी जे हूंदे साईं ख़ुदा ने जो रूह मूंखे यादि पिया आयो हुते, हुनजो ज़िक्र कयुमि ऐं हींअर बि ज़िक्र कयां थो त उन में जिन शागिर्दनि जो सबक़ु कचो हूंदो साईं चवंदो त बाबा हाणे हिकिड़े खां जो आउं सबक़ु पुछी ऐं पोइ वरी इहो फ़ैसिलो कजे त कंहिंजो सबक़ु कचो आहे। जंहिंजो बि सबक़ु कचो आहे उहो शराफ़त सां उथी बीहे ऐं असां देरी कोन कंदा हुआसीं, उथी बीह रहंदासीं। ऐं रियाज़ वेठल शागिर्दनि में संदसि शुमार थींदो ऐं मूं कॾहिं बि रियाज़ खे स्कूल में सबक़ु कचे हुअण जे नाते सबक़ु कचे वारे शागिर्दनि जी सिफ़ में बीठल कोन ॾिठो। ही मुंहिंजी ऐं रियाज़ जी दूरी ज़रूरु हुई इन दरमियान। संदसि किताब में ज़िक्र आहे त पंहिंजी सियासत SBT सुजाग बार तहरीक सरगर्म कारकुन ऐं उहिदेदार हो। मुंहिंजी हुज्जत ऐं तमामु घणी दोस्ती जे करे मुंहिंजे ख़्याल में त 87-88 में सपाफ में शमूलियत कई ऐं पोइ वरी यूनिट जो जनरल सेक्रेटरी हाई स्कूल शाहपुर चाकर जो थियो। उनखां पोइ जो जेको सफ़र आहे ऐं आउं सम्झां थो त जेका कमिटमेंट आहे हाणे हिन सॼे किताब ते तस्वुरो पंहिंजी जाइ ते आउं एतिराफ़ थो कयां त मूं कोन पढ़ियो आहे किताब। ऐं पंहिंजी पॉलिटिकल एक्टिविटीज़ जे करे ऐं काल कराची जो जलसो अटेंड करे जॾहिं त पहुतो आहियां त मूं किताब खे पढ़ियो कोन्हे। ऐं किताब खे साह में सांडे ज़रूरु पढ़ंदुसि, इहो मुंहिंजी कमिटमेंट आहे। उन ते पोइ तबसरो कंदुसि अणिॾिठी शइ ते जेकॾहिं आउं तबसरो करे छॾियां ऐं सो तव्हां जहिड़े हिन अवामी अदालत जे साम्हूं जेका बाशूर अदालत हुजे, जेका शाइर ऐं अदीब हुजे, जेको मुंहिंजो पसंदीदा दोस्त आहे, उन जे साम्हूं आउं को तबसरो हवा में फायर करण जे हद ताईं कोन कंदुसि। वाइदो कयां थो पढ़ण जो, पर साईं यूसुफ सिंधी जे उन लफ़्ज़नि खे आउं सम्झां थो रियाज़ अॼोकी इन तक़रीब में तव्हां ते जेतिरो बि तारुफ़ी तबसरो थियो आहे उनखां जेका तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं उन पहलू ते सिर्फ़ु अचां थो त जेका तव्हांजी कमिटमेंट हुई वोट सां, उहा कमिटमेंट निभाइण में तो कमाल कयो। ऐं मूं तव्हांखे हींअर चयो त घटि में घटि मूंखे हिन शइ जी ख़बर कोन हुई ऐं तव्हांजे जनम जे ॾींहं जी बि ख़बर कान हुई। भले ख़ुशियूं मल्हाइजनि त 45 सालगिरह आहे, पर आउं सम्झां थो त ज़िंदगीअ जा अणॾिठिया साल जंहिंजी सुभाणे जी ख़बर कान्हे। अलाह तव्हांखे सिहत सां गॾु ज़िंदगी ॾे, अलाह तव्हांखे घर जे भातियुनि सां ख़ुशि आबाद रखे, अलाह तव्हांखे दोस्तनि सां ख़ुशि आबाद रखे, अलाह साईं तव्हांखे अहिड़ा दोस्त नवाज़े जिन तव्हांजी अॼोको बेड़ाको कयो आहे। उन बेड़ाक में शरीक जेके दोस्त थिया, तव्हांखे जेको मान मिलियो आहे पंहिंजे शहर में, पंहिंजे ई शहर में जेकॾहिं कंहिंखे मान मिली पए न त हीअ तक़रीब आउं सम्झां थो 1 लख माण्हुनि जे तक़रीब खां तमामु वॾी मोतबर ऐं वॾी तक़रीब आहे। जेकॾहिं मुआशिरे में पंहिंजे घर जा भाती जंहिंजी इज़त कनि उहो तमामु वॾो माण्हू। त इन करे जेका तव्हां
अॼुकल्ह हिकिड़ो स्लोगन आहे न, वोट को इज़त दो, त तव्हां रियल वोट खे इज़त ॾिनी ऐं हुनजो इतराफ़ जेको साईं यूसुफ कई, उन में क्रेडिट तव्हां अकेले खे न आहे, उन में क्रेडिट तव्हां अकेले खे न आहे, इन करे ताड़ी ॿिनि हथनि सां वॼंदी आहे। या ही जेको तव्हां पोरियो कयो उन में जेकॾहिं मूंखे क्रेडिट ॾियणो आहे त पंहिंजे उन हसीन ऐं ख़ूबसूरत लम्हनि मां कुझु घड़ियूं तव्हां जेकॾहिं चोराए या जेकॾहिं तव्हां हुन ते धाड़ो हणी पंहिंजे उन हसीन ऐं ख़ूबसूरत लम्हनि खे ख़ैराबाद चई जॾहिं पंहिंजे ॻोठ मां रवाना थियो ऐं पंहिंजो वोट ॾिनव त दुनिया जे साम्हूं त तव्हांजी वाह वाह थी वई त साईं घोट जेको आहे वोट ॾियणु आयो आहे, पर आउं सम्झां थो त हिन सॼे पेंडाल खे तव्हां जेके स्टेज ते वेठल आहियो सभिनी मोतबर माण्हुनि खे उनजो क्रेडिट, उनजी शाबाश, उनजी मुबारकबाद आउं पंहिंजी भाॼाई खे ज़रूरु ॾींदुसि। त अहिड़ी ॾाही वञी जेका शादीअ जे पहिरें लम्हनि में पंहिंजे मुड़ुस जी कमिटमेंट जे आॾो रुकावट न बणिजे, बैरियर न बणिजे, आउं सम्झां थो त उहा वॾी मोतबर ख़ातून आहे ऐं उहा शाहपुरी आहे ऐं हिन पेंडाल में मौजूदु आहे। ऐं उनखे बि ख़राज तहसीन पेश कयो। आख़िर में खोड़ सारियूं ॻाल्हियूं मूं दिलि में सोचूं जिन जो जवाबु ॾियण बि ज़रूरी आहे ऐं हुकूमत नाते वज़न बि आहे। ऐं जवाबदार सम्झां थो त मूं सिंध जे हक़नि लाइ उहो किरदारु शायदि अदा न करे सघियो हुजां, उनजो एतिराफ़ करियां थो ऐं माफ़ी वठां थो ऐं माज़रत करियां थो। पर ईअं बि कोन्हे जो कंहिं ॻाल्हियुनि जो जवाबु न ॾेई सघिजे। पर जीअं त आउं मेज़बान आहियां रियाद जे हिकु दोस्त ऐं भाउ जी सूरत में, शाहपुर चाकर जे नाती जी सूरत में, तव्हां मूं चयो त तव्हां अञा घणी रिआयत कई आहे, सख़्तु तरीन तनक़ीद थियणु खपे। जेतोणीकि तव्हां ॾाढी ॾाहप सां ॻाल्हि कई आहे, पर आउं फ़र्ज़ु सम्झां पियो उन्हनि शयुनि जो जवाबु ॾियण जो त जेके जेके दौर असांजा गुज़रिया उनजो हिसाब किताब गिरेबाननि मां वठी असांखां वठणु खपे। पंहिंजी शाइरी जी सूरत में, पंहिंजे कालमनि जी सूरत में, पंहिंजे तनक़ीदी मकालनि जी सूरत में, तव्हांजे ख़ूबसूरत अल्फाज़नि जी सूरत में मूं चयो त आउं वेलकम चवां थो ऐं वेलकम चवंदो रहंदुसि। ऐं अहिड़नि मेड़ाकनि में हासकार ईंदो आहियां जीअं दोस्त ॻाल्हाइनि ऐं पोइ वरी जवाबु ॾियण जो मौक़ो मिले। असीं हिसाब किताब पंहिंजे टाइम जो ॾियण जे लाइ तयारु आहियूं, पर हिसाब किताब उन्हनि क़ुवतुनि खां वठणु खपे जंहिं राति जे रहज़ननि हिन मुल्क ऐं ख़ासि तौर ते धरती जे मथां पंहिंजा राता आहियां। कनकरंट लिस्ट जो ख़ात्मो तमामु नंढनि सूबनि जो मुतालबो रहियो। ठोड़ी फाटक जा असीर आज़ाद करणु का मामूली ॻाल्हि कोन हुई उन टाइम 88 जी ॻाल्हि थो चवां। सियासी तौर ते हिक ॿिए खां गिलाऊं शिकवाऊं हिसाब किताब थियणु खपनि, सख़्ती सां थियणु खपनि, तॾहिं मुआशिरो सुधरंदो, तॾहिं असीं सुधरंदासीं, तॾहिं असांखे होश बि ईंदो। ऐं मूं सम्झो आहे त तव्हां असांजी रहनुमाई कई आहे ऐं रहनुमाई थियणु खपे। आउं तव्हांखे ख़राज तहसीन पेश कयां थो, ऐं ख़ासकर तव्हां सां ज़ाती कचहरी करण जो ख़्वाहिशमंद आहियां त तव्हां सां कचहरियूं थियणु खपनि। एजुकेशन जो इशूज़ हुजे, मूं चयो त सॉरी जवाबु कोन थो ॾियां, बहरहाल कुझु शयूं NFC जा अवार्ड हुजनि, आइन जे अंदरि सूबनि जा जेके हक़ हुजनि, पोइ उहे वापसि वठणु 18th अमेंडमेंट खां पोइ उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन केतिरी आहे, गवर्नेंस जा इशूज़ आहिनि, करप्शन जा इशूज़ आहिनि। हा बिल्कुलु हुकूमतुनि जी कोताहियूं ऐं उन में जेकॾहिं मुंहिंजी हुकूमत में शामिल आहे, आउं उनखे क़बूलु करियां थो, कुशादी दिली सां क़बूलु करियां थो। ॿोली जो इशू हुजे त इन्हनि अदबी मेड़ाकनि में असीं मेंबर रहियो आहियां सिंध अदबी संगत जो शाहपुर चाकर में, ऐं असां जॾहिं पहिरियां हितां पंहिंजी करारदाद मंज़ूर कराईंदासीं त उन में हूंदो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त उहो कहिड़ो दौरु ईंदो जॾहिं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो मिलंदो। ऐं ईअं ई जॾहिं हितां फुटपाथुनि तां हली बाई चांस पार्लियामेंट में पहुतासीं ऐं उते आउं पंहिंजी भेण ससी पलीज जो ज़िक्र ज़रूरु कंदुसि। ऐं जॾहिं असीं वेठासीं ऐं उनखां अॻु में सिंधी ॿोलियुनि जा इशूज़ ऐवाननि में आया, सेनेट ऐं क़ौमी असेंबली में, असां को तीर कोन आयो आहे। असां पंहिंजे फ़र्ज़नि में एतिरो कयो त उन लाइ हिकिड़ी वॾी वेड़ान थी, ऐं उन में विटनेस आहे डॉक्टर मुश्ताक फूल साहब। ऐं उहो जेको बिल आहे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली करण जो, उहो असां पंहिंजे तरफ़ां ड्राफ्ट कोन कयो, पीपल्स पार्टी ड्राफ्ट कोन कयो, उहो सिंध जे अज़ीम ॾाहे साईं इब्राहिम जोयो साहब जे अंडर लीडरशिप जेका सिंध जे अदीबनि जी हिकिड़ी कमेटी हुई, उन हिकिड़ी करारदाद मंज़ूर कई ऐं असां उन करारदाद खे एज़ इट इज़
बग़ैर कंहिं डॉट जे फुल स्टॉप जे असां उनखे बिल जी सूरत में खणी आसीं त जॾहिं असां पहिरीं वेहक कई हैदराबाद में जामी बि हुयो साईं बि हुयो तमामु अदीब हुया ऐं उन्हनि सां वेठासीं त असांजी रहनुमाई कई ऐं पोइ जॾहिं हिकिड़ी पहिरीं वेहक थी उन में मूंखे यादि आहे त सिंध जे हिननि अदीबनि चयो त ससूं तव्हां शौक़ु पूरो कयो था भले पूरो कयो पर तव्हां जंहिं पार्टी सां तालुक़ु था रखो उहा वफ़ाक़ परस्त पार्टी आहे तव्हांजी लीडरशिप ई तव्हां सां सिंसियर थी कोन सघंदी जो तव्हां हिन बिल खे अॻिते मूव करे सघो ऐं इहे लफ़्ज़ न चवनि हा त शायदि असीं उन्हनि खे चैलेंज न सम्झूं ऐं थैंकफुल आहियां तव्हां तनक़ीदी लफ़्ज़ जेकॾहिं न चओ आहे ऐं पोइ असां इहे ससी पंहिंजी पार्टी जी क़यादत सां ॻाल्हायो ऐं पार्टी जी क़यादत असांखे गो हिट ॾिनो त फौरी तौर ते हिननि जे लाइ लॉबिंग कयो ऐं असां पूरी लॉबिंग कई ऐं उन में आउं इतराफ़ कयां थो त फंक्शनल लीग जो सेनेटर सैयद मुज़फ़र सिंह शाह हो जेको पहिरें बिल में कुझु शायदि थी पई पर ॿिए बिल में असांजे बिल में हू बाक़ाइदा वोटर रहियो असां जॾहिं तबनी पार्टियुनि खे सूबनि खे कन्विंस करणु शुरू कयो त पहिरियों दफ़ो तारीख़ में 70 सालनि जी पार्लियामानी तारीख़ में उहो बिल जॾहिं हाउस पास कए कंसर्न कमेटी जे हवाले कयो त पहिरियों दफ़ो पूरे मुल्क जे अदीबनि दानिश्वरनि खे असां इकट्ठे कयो इस्लामाबाद में ऐं ओपन पब्लिक हेयरिंग थी पहिरियों चकर हिन बिल ते जंहिंमें उन कमेटीअ रद्द कराइण जे नियत सां सराइकी दानिश्वरनि खे बि घुरायो पंजाबी दानिश्वरनि खे बि घुरायो सिंधी पश्तो बलोची ऐं पूरे मुल्क जा अहले कलम माण्हू आया तव्हां पाण उन में शरीक हो तव्हांजी टीम उन में शरीकी ऐं असां उहो केस खटे वियासीं पब्लिक हेयरिंग में त ही बिल जेके आहिनि उहे वक़्त जी ज़रूरत आहे ऐं उन में असांखे पंहिंजी लीडरशिप जी पूरी पूरी सहमति सहकार हाणे हिकिड़ो इल्ज़ाम लॻंदो आहे पीपल्स पार्टी ते त साईं सिंध जे इशू ते पीपल्स पार्टी ॿिटो मयार रखंदी आहे मुनाफ़िक़त कंदी आहे त सिंध में हिकिड़ो मौक़ुफ़ ॾींदी आहे ऐं पंजाब जी जेका क़यादत हूंदी आहे पीपल्स पार्टी जी उहो वरी ॿियो मौक़ुफ़ ॾींदी आहे उन में बि जेके दोस्त सिंध जा शरीक थिया हुआ हाणे उन कमेटी में आऊं ई ससी वोटर कोन हुयासीं असांजो वोट न पियो थी सघे असीं मूवर हुयासीं पोइ विड़ी विड़ी डॉक्टर करीम ख्वाजा साहब जा 7 ॿोलियुनि वारा बिल हुआ असां उन्हनि में रुगो इहो केस पेश कयो त भाई पाकिस्तान में 4 सूबा आहिनि 4 फेडरेटरी यूनिट आहिनि तव्हां फ़िलहाल उन में ॻाल्हाईंदड़ मेजर ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो उन खां पोइ असांखे ख़बर ई जेकॾहिं ईअं थियो ऐं सुभाणे सराइकी सूबो थियो त उन्हनि जी राह हमवार थी पवंदी उन्हनि खे पंहिंजी सराइकी ॿोली खे क़ौमी ॿोली कराइण जी ऐं असां हुते चयो त असीं फ़िक्रमंद न आहियूं सिंधी ॿोली जे हवाले सां सिंधी ॿोली शाहूकार ॿोली आहे सिंधी ॿोली ते कमु पियो थिए सिंधी ॿोली में लिटरेचर पियो अचे सिंधी चैनल मौजूदु आहिनि सिंधी अख़बारूं मौजूदु आहिनि सिंध जा अदीब दानिश्वर ऐं शाइर जागनि पिया पोरियो कनि पिया उहा शाहूकार ॿोली आहे असांखे ख़ात्मे जो को दर्द कोन्हे त सिंधी ॿोली ख़तमु थींदी पर असांखे जेकॾहिं दर्द हो त उहो पंजाबी ॿोली जो जेका कंहिं दौर में तमामु रिच ऐं शाहूकार ॿोली उहा बिल्कुलु ख़तमु थियण जे बराबरि ऐं पोइ असांजे हुन दलील खे क़बूल कयो वियो बसि आख़िरी ॿ लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ थो वठां त जेको पीपल्स पार्टी ते ॿिटे मयार ऐं मुनाफ़िक़तुनि वारी ॻाल्हि हूंदी हुई उन में इहो थियो त उन कमेटी में 3 गैर सिंधी वोट शामिल हा हाणे जेकॾहिं उहे पीपल्स पार्टी में बकोल इन्हनि इल्ज़ामातनि में जेकॾहिं उहे दुरुस्त हुजनि हा ऐं उहे वोट असांखे न मिलनि हा छा थिया बिल को कमेटी मां रिजेक्ट थी वञे हिते अची उहे ई असीं पंहिंजो मयारियूं सहूं आहे जेके सहंदा आयासीं पर उन में एतज़ाद हसन साहब जो वोट हू पंजाबी हो ऐं पंजाब सां तालुक़ु पियो रखे ऐं पीपल्स पार्टी जो हो फारूक एच नाइक गैर सिंधी हो उन कमेटी जो मेंबर हो मुर्तदा वहाब गैर सिंधी हो उन कमेटी जो मेंबर हो ऐं उन्हनि 3 माण्हुनि चयो त जेकॾहिं हिन बिल खे मंज़ूर नथा कयो त पाकिस्तान क़ाइम थी न सघंदो इन करे जेकॾहिं पाकिस्तान खे मज़बूत करणो आहे हिन बिल खे मज़बूत करणो आहे ऐं 3 गैर सिंधी पीपल्स पार्टी जा वोट जॾहिं मिलिया तॾहिं उहो बिल पास थियो आहे ॿी ॻाल्हि आहे त 6 महीननि ताईं नवाज़ लीग जी हुकूमत ऐं उन जे चेयरमैन हिन बिल खे वरी कमेटी में आंदो ऐं 6 साल वड़ी अॼु तव्हांखे इहा मुबारक हुजे त हिकिड़ी विख सिर्फ़ु असां तारीख़ में वधिया आहियूं त उहा कमेटी जिथे बिल रद्द थींदा वोटिंग जे तनासब सां उन कमेटी मां इहो बिल पास थी वियो आहे टेक्निकली हाणे उहो सेनेट में आयो आहे हाणे मुंहिंजे रिटायरमेंट जे 28 ॾींहंनि खां पोइ उहो बिल सेनेट जे हवाले थियो आहे अदी ससी वेठी आहे पीपल्स पार्टी मौजूदु आहे ऐं तव्हां सां इहो वाइदो करियां थो त इहो बिल ईंदो हाउस में ऐं हाउस मां जॾहिं इहो पास थींदो त नेशनल असेंबली में वेंदो ऐं नेशनल असेंबली मां जंहिं पार्टी बि हिन बिल जी मुखालफ़त कई उहा सियासत जी दुनिया में पाण खे माइनस सम्झी ऐं हिकु दफ़ो
वरी रियाज़ साहब तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, मूंखे तव्हां ते फ़ख़्रु आहे, मूंखे तव्हांजी दोस्ती ते फ़ख़्रु आहे ऐं मूंखे फ़ख़्रु आहे हिन ॻाल्हि जो त तव्हां शाहपुर चाकर जा हिकु गैरतमंद पुट जी हैसियत में अॼु सिंध जा नमक हिलाली पुट जी हैसियत में आयो ऐं मूंखे तव्हां ॿिन्हिनि जे विच में वेहण ते इंतिहाई फ़ख़्रु आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे।